अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक बावाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाईन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम गोठ मद बाहू चांडी ये ना सही लाड़काणो जे करीब मियां गुलाम रसूल चांडियो साहब ऐं उन जा भाइरनि या पीउ औलाद दोस्त ॻोठ वारा सभिनी जे तरफ़ा खां अॼु हिकु महफ़िल मुनाक़िद कई वई आहे मस्जिद शरीफ जे अंदरि। मस्जिद शरीफ आहे जंहिं महफ़िल जो उन्वान आहे शान हुसैन मक़ाम हुसैन शहादत हुसैन। असांजो दोस्त मियां बख्शल बेदार बख्शल चांडियो साहब अल्लाह ताला उन जे ज़ुबान खे अञा पुर ख़ुलूस बनाए उन पंहिंजे इश्क़ मोहब्बत जा गुल निछावर कया घणो कुछ ॿुधाए चुका। ऐं मुख़्तसर ॿुधाईंदुसि त मुंहिंजा दोस्त हिन वक़्तु जेको ज़मानो आहे उहो ज़मानो हाणे उहो कोन रहियो आहे त कलाकनि जा कलाक हिक ॿिए खे गिहऊं ऐं पीहऊं। ॾाढो ज़मानो तेज़ थी वियो आहे। असांखे ज़माने सां गॾु हलणो पवंदो।
हिन वक्त सालन जो कम महीनन में आ, महीनन जो कम हफ्तन में, हफ्तन जो ॾींहन में, ॾींहन जो पहरन में, पहरन जो कलाकन में, कलाकन जो मिंट, मिंट जो सेकंड। ये हकीकत है कि न हकीकत ना है? खोड़ सारा अड़ा माण्हू हूंदा जेके वीचारा रोज़मर्रा जी बुनियाद ते कमाए खाईंदा हूंदा, यकीनन सभई ते अमीर कोन हूंदा। उन जे बावजूद तव्हांजो मोहब्बतूं आधी रात ताईं वेहण, अल्लाह ताला तव्हांखे उन जो अजर अता फरमाईंदो। कोशिश कंदुसि। दोस्तनि ॿुधायो आहे त जगह इहा ई आहे या मटियल आहे, सभ जे क़रीब हिते जलसा थी चुका आहिनि माशाअल्लाह। वॾे खां वॾा जयद आलिम अची चुका आहिनि। आजिज़ त उन्हनि जे हिसाब सां कंहिं कतार में बि कोन्हे को। बसि नंढड़ो हिकिड़ो अक़ीदो अर्ज़ु करे ऐं मां फ़क़ीराने अंदाज़ में पंहिंजा चंद लम्हात अल्लाह ताला नसीब कया आहिनि तव्हां सां कचहरी कजे। तव्हां सां जो हिकिड़ो ई अक़ीदो यकीनन ऐं पको हुअणु घुरिजे, उहो इहो त बाज़ार मिस्र जे अंदरि जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे विकिरो कयो पियो वियो, ॾाढा दौलतमंद माण्हू ख़रीद करण जे लाइ आया, घणो कुझु खणी आया। हिकिड़ी कुराड़ी वीचारी सुट जो पाव खणी उहा बचे लाइन में बीठी। जॾहिं उन खां दौलतमंद माण्हुनि पुछो त कुराड़ी आई कीअं? चई यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जी चरी थी आहे। चई चरी थी आहे तॾहिं आई आहे। यूसुफ जे ख़रीदारनि जे लाइ हेतिरा अमीर बीठा आहिनि, हेतिरा दौलतमंद माण्हू बीठा आहिनि, के सोन खयो बीठा आहिनि, के हीरा, के मोती, सुट जो पाव खणी आई आहे ऐं आई आहे यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदार बणजण लाइ। वञी पंहिंजे गुज़र सफ़र जी कर। उन्हनि निहारे चवण लॻी, ओ साड़ो उठो, तव्हां साड़ छो था कयो? ऐं तव्हां खां त कुझु कोन थी घुरां, जंहिंखां घुरण आई आहे मूंखे घुरण ॾियो। कुराड़ी तोखे ख़बर आहे त तूं ख़रीदार बणिजी सघबी आहे? जवाब ॾिनई, मूंखे इन ॻाल्हि सां कोई गर्ज़ कोन्हे को त मां यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़रीदार बणबसि या कान बणबसि। इन ॻाल्हि सां मुंहिंजो कोई गर्ज़ कोन्हे, इन ॻाल्हि सां मुंहिंजो कोई मतिलबु कोन्हे। बसि मुंहिंजो हिकिड़ो ई मतिलबु आहे जेको मां दिलि में खणी आई आहियां। भले यूसुफ अलैहिस्सलाम खे तव्हां अमीर ख़रीद करे वञो, भले यूसुफ अलैहिस्सलाम जा ख़रीदार तव्हां करोड़पति अरबपति बणिजी वञो, हीरनि मोतनि वारा बणिजी वञो, पर हिकिड़ो मूंखे यकीन आहे। कुराड़ी थी चवे, चवे थी हिकिड़ो मूंखे यकीन आहे। चयो कहिड़ो? जॾहिं तूं ख़रीद बि न करे सघंदी, ख़रीदार बि ॿिया हूंदा, तोखे यकीन कहिड़ो आहे? चई इहो यकीन आहे त जॾहिं रब्बुल आलमीन जे दरबार में अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि जी लिस्ट पेश थींदी, कुंड में ई सही पर मुंहिंजो नालो ज़रूर हूंदो। कुंड में ई सही पर मुंहिंजो नालो ज़रूर हूंदो। अल्लाह खे भला मुंहिंजा अमलनि इते रहम ज़रूर ईंदो त जहिड़ी आहे तहिड़ी, पर मुंहिंजे नबीअ जी ख़रीदारनि में त आई आहे न। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, जॾहिं बि अहिड़ियूं महफ़िलूं थियनि त इहो सादड़ो अक़ीदो रखो, घणो फ़ाइदो थींदो इंशाअल्लाह ताला। ज़िक्र हुसैन, मक़ाम हुसैन, शान हुसैन, तो असां में कहिड़ी ताक़त आहे? तो असां में कहिड़ी ताक़त आहे जंहिं हुसैन जो शान इमामुल अंबिया बयान फरमाए, जंहिं इमाम अली मक़ाम जे अज़मत जूं ॻाल्हियूं, उन जे शान जूं ॻाल्हियूं, उन जे अदब सेखारण जूं ॻाल्हियूं, उन जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं मुंहिंजो महबूब इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खुद बयान फरमाए त उन इमाम आली मक़ाम जो शान बयान करण तो असां में कहिड़ी ताक़त आहे, तो असां में कहिड़ी मजाल आहे। वरी सेकंड ऑप्शन ते अचो, बयान करण वारो इमामुल अंबिया हुजे ऐं ॿुधण वारा असहाबे रसूल हुजनि। बयान करण वारो इमामुल अंबिया हुजे ऐं उहो शान ॿुधण वारा असहाबे असहाबे रसूल हुजनि ऐं कायनात जे अंदरि सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमान ते सभ खां पहिरियों अमल वारा केर करण वारा केर आहिनि? चओ असहाबे रसूल। केर आहिनि? असहाबे रसूल आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त, कायनात जे अंदरि जीअं अदब मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न जो असहाबे रसूल कयो आहे, ईअं ॿियो माउ बच्चो ॼणी दिए ई कोन को। कायनात जे अंदरि जॾहिं तव्हां सां जो वजूद ई कोन हुयो, तव्हां सां जो
वजूद ही कोन हुयो त सोहणे हसनैन करीमैन दे ॾिहारे दिलड़ियों केर ठारींदो हो जो अबू बकर सिद्दीक ठारींदो हो उमर फारूक ठारींदो हो उस्मान ज़ुन्नूरैन ठारींदो हो जेकर त नंढड़ी हिकड़ी हदीस अर्ज करे मां पो अॻियां ओ मुसलमान अंदाज़ो लगा तोखे अंदाज़ो ही कोने को त आले रसूल जो शयो आ जे इमाम हुसैन जे मकाम खे ॾिसबो इमाम हुसैन ॼमण खां अॻु ई मकाम वारो आ छो त मुंहिंजा दोस्त सिंधी में ॿुधो त के जवान ॼमंदे ॼाम हूंदा दुनिया जे नज़र खे रखंदे आॾो ॻाल्हि कयां त सोनो उमर फारूक मिंबरे रसूल ते वेठो आ मुंहिंजो सोनो हुसैन अची करे साम्हूं पंहिंजे बाबा जे भर में वेही करे अमीर उमर ॾे हथ खणी चवे थो ऐं सुहिणा उमर मूंखे जवाब ॾे इहो मिंबर मुंहिंजे नाने जो आहे या तुंहिंजे नाने जो आदाबे आदाबे आले रसूल असहाबे रसूल जे ज़ुबान मां ॿुधो ख़ुसूसन उन्हनि दोस्तनि जे ख़िदमत में अर्ज़ा जेके पंहिंजे पाण खे सिपाही सहाबा सॾींदा आहिनि ऐं ख़ुसूसन उन्हनि जे दोस्तनि जे बि ख़िदमत में अर्ज़ा जेके सहाबा जे मथां पंहिंजी ज़ुबान सख़्तु हलाईंदा आहिनि अल्लाह जा बानो मां सभिनी खे दावत थो ॾियां कंहिं ते बि तनक़ीद कोन हूंदी न अहले तशय्युह ते तनक़ीद हूंदी न कंहिं देवबंदी ते तनक़ीद हूंदी कंहिं ते बि तनक़ीद कोन हूंदी लेकिन अल्लाह जे क़ुरान मां अॼु तव्हांखे ही फ़क़ीर सजण साईं जो ग़ुलाम उहो कुझु ॿुधाईंदो जेको शायदि तव्हां ज़िंदगीअ में न ॿुधो हूंदो चैलेंज थो कयां भले मुख़्तसिर टाइम में हाँ तव्हांजो टाइम ज़ाया न कयां पर उहो ॿुधाईंदुमि जो इंशाअल्लाह ताला तव्हां चवंदो वाक़ई इहो बि असां न ॿुधो हो इहो बि असां न ॿुधो हो पर हूंदो शान हुसैन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु नाराज़ नथो थिए काविड़जे नथो त छोकिरो थी करे नंढो ॿार थी करे ईअं थो ॻाल्हाई मिंबरे रसूल ता रही करे हीअं फेरो ॾेई करे सोने हुसैन जे साम्हूं बा अदब बीही करे छा करे बा अदब बीही करे चवे तो सोना ए मिंबर भी तुझे नाने रसूल जो आ त हे उमर गुलाम भी तुझे नाने रसूल जो सुभान अल्लाह ए मिंबर भी तुझे सोने नाने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आ त ही उमर गुलाम भी उन तुझे सोने नाने नबी पाक जो आ दोस्तों इहो अदब आ या बेअदबी आ इहो अदब आ या बेअदबी आ हाणे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त बेअदब किथां खां बेअदब कीअं इंशाअल्लाह ताला मां किस्सो कोन ॿुधाईंदो किस्सो कोई भी गाला गाला किस्सो कोई भी कोन ॿुधाईंदुम 100 जिथे जलसा थी चुका हन सभई किस्सा तहां ॿुधी चुका करबला हिकड़ी ही बटरे कोन हुई करबला हिकड़ी हुई बटरे कोन हुई लेकिन वरी तो चवां मुझे अहले तशय्युह वारा दोस्तन के तव्हां भी अचो मसल के देवबंदी दोस्तन के तव्हां भी अचो अचो ऐं अचे ॿुधो त मकाम हुसैन चाहे शान हुसैन चाहे शान सहाबा चाहे ऐं अली चाहे मुस्तफ़ा चाहे फातिमा ज़हरा चाहे अचे ॿुधो तव्हां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हस्बे मामूल हिकिड़ो शेर ज़रूर पढ़ंदुमि उन खां पोइ तव्हां जादो पंहिंजो बयान शुरू कंदुमि हिकिड़ो शेर पढ़ंदुमि कहिड़ो किसो करबला वारनि जो त ॿुधी अज अखड़ियुनि आप वहायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुई अल्लाह दुला मदीने वारे जा
कंदा कुल्हड़न तेजे सवारी हुआ अज शहर मदीनो छदे बचड़न वञिण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो बेनियाज़ रब कुरान जूं आयतूं साॻियूं हन लेकिन अंदाज़े बयान 110% मुख़्तलिफ़ हूंदो। नौजवान पंहिंजे ज़हन खे ज़ाहिर कर हाज़िर कर पंहिंजे दिमाग़ खे। अल्लाह ताला छा थो फरमाए वला तक़ूलू छा तो फरमाए न नारो हणबो न तव्हांखे चवंदुमि सुभाणे ॻाल्हाईंदा हलो। अल्लाह छा थो फरमाए वला तक़ूलू छा फरमायो अल्लाह वला तक़ूलू ऐं न चओ ऐं न चओ लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात ऐं न चओ मुअल उनखे जेको क़त्ल कयो वियो आहे न चओ मुअल उनखे जेको क़त्ल कयो वियो आहे। अजीब ॻाल्हि आहे अल्लाह ईअं बि फरमाए थो त क़त्ल बि कयो वियो आहे इज़राइल भी आयो आ रूह भी कब्ज़ करे चुको आ इज़राइल भी आयो उन जो अचण भी सच्चा रूह कब्ज़ करण भी सच्चा दुनिया दिसी रही आ अली अकबर शहीद थी चुको आ सुनो कासिम शहीद थी चुको आ हसनैन करीमैन शहीद थी चुका इमाम अली मकाम शहीद थी चुको आ शहीद थी भी चुको आ कत्ल थी भी चुको आ इज़राइल अची भी चुको आ रूह कब्ज़ करे भी चुको आ इकरार भी थी रहो वरी इनकार भी थी रहो तवज्जह रहे इकरार भी थी रहो उन्हीं कुरान करीम में वरी इनकार भी थी रहो उन्हीं कुरान करीम में वला तक़ूलू लिमन युक़तल खबरदार थी नचे जा मुअल अमवात मुअल नचे जा हालांकि कत्ल भी थी चुको आ ओ मुझा करीम रब ए अजीब राज आ कत्ल थी भी चुको आ ऐं चवी थो त इए भी नचे जा राज कहिड़ो आ ओ मुझा दोस्त अजीज इहो राज ॿुधाइण खां पहिरीं मां तोखे थोड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां तुंहिंजे दिमाग़ जा पर्दा खुली वेंदा छो त दुनिया जो माण्हू आहीं दुनिया जी ॻाल्हि जल्दीअ में सम्झंदे दुनिया जा भी अहिड़ा खोड़ मामलात हूंदा आहिनि जेके हूंदा त सच आहिनि पर चवण ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि हूंदा त ॻाल्हायो हूंदा त सच आहिनि पर चवण ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि आसान तरीक़े सां तोखे ॿुधायां मुंहिंजो बयान गदह गाॾे वारो बि दिलि में सिटरे छॾींदो यादि करे वेंदो कीअं तूं जंहिंजो पुटड़ो आहे जेको तुंहिंजो बाबो आहे जंहिं अमड़ मां तूं ॼाओ आहे उहा तुंहिंजी जेका अमड़ आहे उहा तुंहिंजे बाबे जे निकाह में आहे ॿुधाए त तुंहिंजे बाबे जी छा लॻंदी आहे खबर कान थो सफ़ा सिंधीअ में चवनि था चओ न सिंधीअ में ॻाल्हायो त मूंखे ख़बर पए तव्हां जागो था अहम ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि लेकिन तव्हां सिर्फ़ सम्झण जी कोशिश कयो बाबो तो असांजो आहे उन जे निकाह में आहे जंहिंमां तूं असां ॼावा हूं मुसलमानो ॿुधायो उहा तुंहिंजे असांजे बाबे जी छा लॻंदी आहे चओ ज़ाल छा लॻंदी आहे बाबे तो असांजे जी ज़ाल लॻंदी आहे इहो सच्चा माण्हू गॾु थिया राज गॾु थियो बिरादर गॾु थी निकाह मौलवी साहब पढ़ियो क़बूलियत टिनि शाहिदनि जे साम्हूं थी गुझल लिक जी ॻाल्हि बि कान्हे का ॻाल्हि बि खुलियल आहे ॻाल्हि बि साफ़ आहे ॻाल्हि बि सची आहे मगर ॿुधा जेकॾहिं को हिकिड़ो शख़्स बि पंहिंजे जीजल अमड़ दे निहारे चवे ओ बाबे जी ज़ाल हेॾे आ ॻाल्हायो या ॻाल्हि सची कान्हे छा जेकॾहिं अमड़ खे सरे ओ बाबे जी ज़ाल हेॾे आ ॻाल्हि त सची आहे न ज़ाल त बाबे जी आहे न लेकिन दुनिया वारा उनखे छा चवंदा दुनिया वारा चवंदा ओ बेअदब ओ किन्ना ओ बेअकुल यानी दुनिया में घटिया क़िस्म जो माण्हू उनखे सॼो वेंदो जेको सच हुअण जे बावजूद सच चवे छो त कुछ अहिड़ो सच हूंदो आहे अञा वधी करे तोखे ॿुधाईंदुमि कुछ अहिड़ो सच हूंदो आहे जो चवण में इंसान कुफ्र जे मक़ाम ते पहुची वेंदो आहे
इते दरुगी बेअदबी आ यानी ज़ाल तपा बेजी आहे मगर अदब जो मकाम हुआ मुझो रब फरमाए तो जरे तुझे बाबे जी ज़ाल आहे लेकिन तुझे ला अदब इन में आ तुझे ला छोटकारो इन में आ तुझे ला निजात इन में आ त इए न सदियो बाबे जी ज़ाल तोखे सॾु करणो ओ मुझी जीजल अम्मा छा सॾणो आ ओ मुझी जीजल अम्मा ज़ाल त साॻी बाबे जी आ निकाह तो नहीं बाबे जे में आ पर जे बाबे जी ज़ाल सॾींदे दुनिया जी थुक थुक थी वेंदई खुदा जे रहमत जे वेझो कोन वेंदे पर जेकॾहिं मुंहिंजी जीजल अम्मा करे सॾींदे खुदा जे रहमत जो नुज़ूल भी थींदी दुनिया में इज़त वारो भी सॾिबे बेदियाज़ रब कुरान करीम में ॿुधाए रहियो आहे ओ दुनिया वारो बेशक तव्हां जे साम्हूं मुंहिंजो बानड़ो क़त्ल भी कयो वियो आहे इज़राइल भी आयो आहे रूह कब्ज़ भी करे चुको आहे लेकिन ख़बरदार थी जा इन अल्लाह जे राह में क़त्ल थियण वारे खे मुअल न चइजा मुअल न चइजा बल अहया ओ जिंदा इते बीही करे मां तोखां सवाल कंदुमि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंखे मौत अचण जे बावजूद मौत न ॾेई सघे मौत अचण जे बावजूद जेके मौत न ॾेई सघे चओ उन जो नालो शहीद आहे उन जो नालो शहीदा जेकॾहिं मौत अचण जे बावजूद मौत न ॾेई सघे उन जो नालो शहीदा त पोइ मुंहिंजो सुहिणो हुसैन त वरी शहीदनि जो बि सरदार कुरान करीम ॿुधाए रहियो आहे जेके मौत अचण जे बावजूद मौत न ॾेई सघे उन जो नालो शहीद आहे रब चवे थो हो ज़िंदा पोइ जेकॾहिं उहो ज़िंदा रब जो कुरान सचो आहे त पोइ मुंहिंजो सुहिणो हुसैन चओ त जेको शहीदनि जो बि सरदार आहे सैयद शुहदा आहे उहो ईअं छो नथो चवी त पोइ उहो बि तरीक़े औला ॻाल्हि जेकॾहिं मुंहिंजे सुहिणे हुसैन खे त छा पर कंहिं शहीद खे भी मुअल चवे ॿुधाए त ईमान उन जो बचंदो या वेंदो हलियो जवाब ॾियो पोइ जेकॾहिं शहीद खे मुअल चवण सां चवण त परे जी ॻाल्हि वरी ॿी क़ुरान जी आयत वला तहसबन الذين قتلوا क़त्ल त कयो वियो आहे चइजा त मुअल न पर मुंहिंजो रब थो फरमाए दिमाग़ में ख़याल भी न आणजा मुअल चइजा त न मुअल चइजा त न मगर दिमाग़ में ख़याल भी न आणजा सोच में भी न आणजा गुमान भी न कजा त ही मुअल ओ मुस्लमानो तव्हांखे छा थी वियो आहे हिकु शहीद लाइ रब जो क़ुरान चवे जेकॾहिं उनखे तूं चवण त परे जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं गुमान भी करी थो त अल्लाह जे हुक्म जी बेफ़रमानी करे रहियो आहे जेकॾहिं शहीद जे लाइ मुअल हुजण जो गुमान करण भी ख़ुदा जी मनो आहे पोइ जेके सरदारुल अंबिया जे लाइ 12 रबीउल अव्वल ते चवंदा आहिनि त हो मरी वियो उन्हनि जो ईमान काॾे वेंदो जवाब ॾियो ईमानदारी सां जवाब ॾियो न तसव्वुर करण भी रब्बे ज़ुल जलाल अल्लाह जो कुरान थो पढ़ा सच चए यार गुस्से त रुसण दे फणीअ ॾींदे वार गुस्से त खुसण दे अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो त शहीद जिंदा शहीद जे लाइ मुअल हुजण जो तसव्वुर भी न कजा गुमान भी न कजा ज़ुबान ते त लफ़्ज़ न आणजा मगर गुमान भी न कजा दलील में अल्लाह जे कुरान जो आयतूं पढ़ियूं थम रब तो चवे त गुमान भी न कजा शहीद खे मुअल भी न चइजा तव्हां 12 रबीउल अव्वल अचण वारो वा उन्हनि मुस्लमाननि ॿाहिरुनि खां मां सवाल थो कयां उन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते कलमा पढ़ण वारो नंढड़नि ॿारनि खे सेखारण वारो त हे जुलूस जेके कढिया अथनि इहे महबूबनि करीमनि जे लाइ इहो जुमिलो इस्तेमालु करणु इहे पंहिंजे महबूब जे मरण ते था ख़ुशी कनि रब तो क़ुरान में चवे त शहीद जे लाइ गुमान भी न कजा तूं ज़ुबाने पंहिंजे सां महबूब मुस्तफ़ा जे लाइ इहो लफ़्ज़ तो चवी ॿुधाए त तुंहिंजो क़ुरान जे मुताबिक़ ईमान कहिड़े मक़ाम ते पहुतो ॻाल्हि सम्झ में आई आहे न